जय झूलेलाल। सिंधु कल्चरल अलायंस फोरम जो आयोजन 24 बटुकनि जो थियो सामूहिक जनेऊ संस्कार। त पंहिंजे धर्म जे ख़ातिर असांजे पूर्वजन गुरु गोविंद सिंह जन पंहिंजे ॿारनि खे बि न्योछावर करे छॾियो, पर धर्म ते आंच न अचणु ॾिनी। पंहिंजे धर्म जी रक्षा ही सभिनी खां वॾो धर्म आहे। धर्म ते हली करे ई तव्हां पंहिंजे भॻवान खे पाए सघंदा आहियो। जनेऊ संस्कार जो महत्व वॾो आहे ऐं जंहिं तरह अॼु तव्हांखे जनेऊ संस्कार जे बारे में ॿुधायो वियो त उनखे सम्झियो, उन ते अमल कयो। कहिड़े बि धर्म जी पहचान उन्हनि जे अंगनि सां थींदी आहे। जीअं हिंदू धर्म जी पहचान चोटी ऐं जनेऊ सां आहे, सिख धर्म जी पहचान उन्हनि जी पगड़ी सां आहे। अॼु तव्हांजो जनेऊ संस्कार थियो आहे, हिन जो अर्थ आहे त तव्हां पंहिंजे धर्म जी रक्षा लाइ तयारु आहियो। पंहिंजे धर्म जे प्रचार लाइ, पंहिंजे धर्म खे अॻिते वधाइण लाइ, पंहिंजी ॿोली, पंहिंजी भाषा, संस्कृतीअ खे घर घर पुॼाइण लाइ तव्हां माण्हुनि खे अॻिते वधिणो आहे ऐं पंहिंजे माता पिता, पंहिंजे गुरूअ जो नालो गर्व सां ऊचो करिणो आहे। ऐं हिते जेके ॻाल्हियूं ॿुधायूं वयूं आहिनि उन्हनि सभिनी ते अमल करे ई तव्हां पंहिंजे धर्म जी रक्षा करे सघंदा आहियो ऐं पंहिंजे भॻवान खे प्राप्त करे सघंदा आहियो। तव्हां सभिनी खे लख लख वाधायूं। हिन संस्था खे बि शुभकामनाऊं, जंहिं अहिड़े समाज हित जे धर्म हित जा कार्य करे अथी ऐं अॻिते बि हिन ई तरह कार्य कंदी रहंदी। जेसि ताईं कहिड़े बि वक़्तु तव्हांखे मुंहिंजी ज़रूरत पवंदी, मां हाज़िर रहंदुमि। उक्त ॻाल्हियूं नगर जी सामाजिक संस्था सिंधु कल्चरल अलायंस फोरम द्वारा आयोजित सामूहिक जनेऊ संस्कार जे अवसर ते अति विशिष्ट अतिथि डेरा संत बाबा थारिया सिंह दरबार उल्हासनगर जे प्रमुख भाई साहब श्री जसकीरत सिंह जन पंहिंजे आशीर्वचननि में चयो। उन्हनि चयो त हिन संस्था हिकु बार वरी समाज हित ऐं उत्थान लाइ हिकु अनुकरणीय कार्य कयो आहे। कार्यक्रम जी शुभारंभ सर्वप्रथम मंच ते उपस्थित समस्त अतिथियुनि द्वारा भगवान श्री झूलेलाल जन जे चित्र ते माल्यार्पण करे दीप प्रज्वलन करे कयो वियो। तत्पश्चात संस्था द्वारा मंचस्थ अतिथियुनि जो पुष्पहार, शाल, श्रीफल ऐं स्मृति चिन्ह भेंट करे स्वागत कयो वियो, जंहिंमें प्रमुख रूप सां उल्हासनगर मां पधारियल अति विशिष्ट अतिथि भाई साहब श्री जसकीरत सिंह जन, भाई साहब त्रिलोचन सिंह जी, मुख्य अतिथि प्रसिद्ध नेत्र रोग विशेषज्ञ डॉक्टर ललित माखीजा, कार्यक्रम जा अध्यक्ष पूज्य सिंधी सेंट्रल पंचायत जा अध्यक्ष श्री PN बजाज, भारतीय सिंधु सभा जी राष्ट्रीय महामंत्री श्रीमती विनीता भावनानी, पूज्य सिंधी पंचायत भक्त कंवरराम नगर जा अध्यक्ष हरीश भागवानी ऐं संस्था जा अध्यक्ष डॉक्टर हेमंत कलवानी मंच ते उपस्थित हुआ। हिन कार्यक्रम में आर्य समाज मां पधारियल पंडित श्री जयदेव शास्त्री उन्हनि जो पूरे समूह द्वारा संपूर्ण वैदिक ऐं विधि विधान ऐं मंत्रोच्चारण सां जनेऊ संस्कार संपन्न करायो वियो। उन्हनि हिंदू धर्म में जनेऊ संस्कार जे महत्व खे ॿुधायनि। जनेऊ संस्कार 16 संस्कारनि मां 10हों संस्कार आहे। हिन अवसर ते कार्यक्रम जी अध्यक्षता कंदड़ श्री PN बजाज चयो त असां वॾा भाग्यशाली आहियूं त अॼु अहिड़े महान कार्य में शामिल थियण जो मौक़ो असांखे मिलियो आहे। जनेऊ संस्कार जे बारे में जेके महत्वपूर्ण जानकारी आहिनि अॼु असांखे हिते अची करे पतो पई ऐं समाज में अहिड़ा आयोजन कार्यक्रम थियणु घुरिजनि जंहिंसां पंहिंजे संस्कारनि, पंहिंजी ॿोली, पंहिंजी भाषा, पंहिंजी संस्कृतीअ खे बि बढ़ावो मिले। आयल सभिनि ॿारनि खे, उन्हनि जे पालकनि खे ॾाढियूं ॾाढियूं जनेऊ संस्कार जूं लख लख वाधायूं। सामाजिक संस्था सिंधु कल्चरल अलायंस फोरम जे बि वाधायूं त अहिड़े समाज हित जे आयोजन करे पंहिंजे समाज खे संगठित करनि था ऐं पंहिंजी संस्कृति जी ओर वधनि था। मुख्य अतिथि जी आसंदी सां डॉक्टर ललित माखीजा चयो त हिंदू धर्म ई सनातन धर्म आहे, सभिनी खां वॾो धर्म आहे। पंहिंजे धर्म जी रक्षा लाइ जंहिं तरह असांजे पूर्वजनि पंहिंजी जान न्योछावर करे छॾी, लेकिन पंहिंजे धर्म ते आंच न अचणु ॾिनी। चोटी ऐं जनेऊ हिंदू धर्म जी पहचान आहे, उनखे क़ाइमु रखिणो आहे ऐं पंहिंजे धर्म जी रक्षा लाइ असांखे अगरि सर बि कटाइणो पए त पीछे न हटणो आहे, बल्कि आगे वधिणो आहे ऐं हमेशह पंहिंजी ॿोली, भाषा, संस्कृतीअ खे बचाए रखिणो आहे। ऐं पंहिंजे माता पिता खे बि खपे त उन्हनि खे पंहिंजे ॿारनि खे पंहिंजे धर्म जी संस्कृतीअ जे बारे में हाणे खां ई ज्ञान ॾियणु घुरिजे ऐं ॿुधाइणु आरंभ करे छॾिजे। त हिन ई प्रकार विशिष्ट अतिथि राष्ट्रीय महामंत्री श्रीमती विनीता भावनानी ॿारनि खे आशीर्वाद ॾींदे हुए चयो त जनेऊ संस्कार जो मतिलबु अधु शादी थियणु हूंदो आहे। बग़ैर जनेऊ संस्कार जे शादी न थी सघंदी आहे। जनेऊ संस्कार जो महत्व वॾो आहे। अॼु अगरि असांखे जेको ज्ञान मिलियो आहे उन ते असां अमल कयूं त असांजो जीवन सफल थी वेंदो। हिंदू धर्म में जन्म संस्कार जो महत्व वॾो आहे ऐं ॾाढो महत्वपूर्ण आहे। हिन जनेऊ धारण जे ख़ातिर ई भॻवानु झूलेलाल जनमु वरितो ऐं असां हिंदुनि खे बचायो। असांजे पूर्वजनि पंहिंजे धर्म जे ख़ातिर पंहिंजा प्राण न्योछावर करे छॾिया।
असांखे गर्व आहे त असां सिंधी आहियूं, असां हिंदू आहियूं। सभिनि ॿारनि खे पंहिंजे घरनि में ॿाहिरि पंहिंजी भाषा पंहिंजी ॿोलीअ में ॻाल्हाइणु घुरिजे। पंहिंजी संस्कृतीअ खे अॻिते वधायो, पंहिंजे माता पिता जी आज्ञा जो पालन कयो ऐं अॼु जेका शिक्षा तव्हांखे पंडित जन जे माध्यम सां मिली आहे उन शिक्षा ते ध्यानु ॾियो, अमल कयो। इन सां तव्हांजो समाज जो बि भलो थींदो। हरीश फागवानीअ बि पंहिंजा वीचार व्यक्त कया ऐं संस्था जा अध्यक्ष डॉक्टर हेमंत कलवानीअ बि आयल अतिथियुनि जो स्वागत कयो, आभार व्यक्त कयो। उन्हनि चयो त तव्हां समय कढी करे अॼु हिन संस्था जे आयोजन में शामिल थिया आहियो, ॿारनि खे पंहिंजो आशीर्वाद ॾिननि ऐं संस्था जे सभिनी सदस्यनि खे वाधायूं ॾिननि। सफल आयोजन लाइ विगत 2 माह खां हिन आयोजन खे सफल बनाइण में सभिनी सदस्यनि तन मन धन लॻाए करे जेका निस्वार्थ सेवा कई आहे उन लाइ संस्था जे सभिनी सदस्यनि खे ॾाढियूं शुभकामनाऊं, वाधायूं। संस्था पंहिंजी ॿोली, पंहिंजी भाषा, पंहिंजी संस्कृति जे बढ़ावे लाइ अॻिते बि अहिड़ा अन्य कार्य आयोजन कंदी रहंदी। संस्था जा महामंत्री ऐं प्रवक्ता अशोक हिंदूजा ऐं जगदीश जग्यासीअ जानकारी ॾींदे हुए ॿुधायनि त पंचायत भवन सिंधी कॉलोनी में संपन्न उक्त कार्यक्रम में 24 बटुकनि जो जनेऊ संस्कार कयो वियो, जंहिंमें प्रदेश सां ॿाहिरि महाराष्ट्र मां बि अभिभावकगण शामिल थिया, पंहिंजे ॿारनि जो जनेऊ संस्कार करायनि। कार्यक्रम जे समापन ते संस्था द्वारा सभिनी अतिथियुनि ॿारनि जो अभिभावकगण ऐं उन्हनि जे उपस्थित इष्ट मित्र रिश्तेदारनि लाइ दोपहर स्वरूचि भोज जो बि आयोजन कयो वियो हुयो। कार्यक्रम में भाग वठण वारे समस्त परिवार ॼणनि बैंड बाजे में नृत्य करे पंहिंजी ख़ुशीअ जो इज़हार कयो। संस्था द्वारा ॿारनि खे मिठाई, नोटनि जी माला, बनियान, गमछो, जूतो, मोजो ऐं अन्य आवश्यक सामग्रियूं भेंट कयूं वयूं। हिन अवसर ते संस्था जा प्रवक्ता जगदीश जग्यासी भगवान झूलेलाल जन जे सुंदर भजन गाए करे माहौल खे भक्तिमय ठाहे छॾियो। अविस्मरणीय पल में संस्था द्वारा सम्मान समारोह बि आयोजित कयो वियो। मंच संचालन डॉक्टर रमेश कलवानीअ कयो। कार्यक्रम खे सफल बनाइण में नानक पंजवानी, अशोक हिंदूजा, नरेंद्र नागदेव, प्रकाश जग्यासी, राजकुमार ठारवानी, सतीश लाल टेकचंदानी, टेकचंद वाधवानी, लक्ष्मण दयालानी, सतीश लाल चंदानी, रमेश मेहर चंदानी, श्रीचंद दयालानी, राम सुखीजा, नंदलाल लाहौरानी, अमर चावला, देवानंद रेलवानी, अमर पमनानी, रामचंद्र चावला जो योगदान रहियो। इन्हनि जो सम्मान कयो वियो। समस्त वार्ड पंचायतुनि जे समाज जे अध्यक्षगण, पूज्य सिंधी सेंट्रल पंचायत महिला विंग जी अध्यक्ष श्रीमती राजकुमारी मेहानी, युवा विंग जा अध्यक्ष अभिषेक विधानी, भारतीय सिंधु सभा जी प्रदेश महामंत्री श्रीमती गरिमा शाहनी, धनगुरु नानक दरबार जा प्रमुख भाई साहब श्री मूलचंद नारवानी, डॉक्टर रमेश कलवानी, डॉक्टर सुरेश गिदवानी, सेनानिवृत्त डॉक्टर BR होतचंदानी, सेनानिवृत्त आयुर्वेदिक चिकित्सक डॉक्टर मनोहर लाल टेकचंदानी, डॉक्टर हेमंत कलवानी, नाट्य कला संस्कृति ऐं समाज सेवी जगदीश जग्यासी, कवि ऐं रचनाकार कन्हैया आहूजा, मित्रमंडल जा पदाधिकारी ब्रजलाल नागदेव, वार्ड पार्षद विजय यादव, एल्डरमैन श्यामलाल चंदानी, समाज जा फोटोग्राफर पत्रकार विजय दुसेजा, सभी सम्मानीय ॼणनि जो शाल श्रीफल भेंट करे सम्मान कयो वियो। हिन पूरे आयोजन खे सफल ठाहिण में सिंधु कल्चरल अलायंस फोरम जा अध्यक्ष संरक्षक सभिनी पदाधिकारीगण ऐं सदस्यनि जो विशेष सहयोग रहियो। जय झूलेलाल।